और सॼी उमिरि अदा साईं खे दुआऊं कंदुसि। तव्हांजो अहसान त ज़िंदगी भर लाहे नथी सघां। तव्हां बाबा साईं जी ॻाल्हि ॿुधी को गोड़ कोन कयो अथई। बाबा साईं अव्हां जी न्याणीअ खे वापसि कराए को तव्हां ते अहसान नाहे कयो। अदा तूं वेह त सही, बीठो छो वहीं? न अदी, मां त बाबा साईं जे तरफ़ खां तव्हांखे हिकिड़ो न्यापो ॾियणु आयो हुअसि। मां त तव्हांजी हर ॻाल्हि मञींदुसि, तव्हां हुकुम त कयो। बाबा साईं चयो आहे त जलाल पुट 2 ॾींहंनि जे लाइ शहर वियो आहे। आप जीअं त चओ, छा चयो आहे? बाबा साईं चयो आहे त जलाल जे अची वञण खां पहिरियां तव्हांखे ऐं तव्हांजी न्याणीअ खे 2 ॾींहंनि जे लाइ कंहिं ॿी जॻह ते रहायो। जीअं त मां सम्झी वियसि, मूंखे अदा जी हर ॻाल्हि मंज़ूरु आहे। ठीकु आहे अदी, त पोइ मां हलां थो। अलासी ख़ैर कंदो, सिरी वेंदा इहे ॾुखिया ॾींहं। ड्रामा सीरियल मक़तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।